नाज़िम में धरती टीवी से शिफ्ट इंचार्ज सीनियर साफ़ी इमरान इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़िन ऐं इलाइक़े वासिन वॾे अॻ में शिरकत कई। फोती नौजवान जे वासन सां तासियत जो सिलसिलो जारी आहे। धरती टीवी जे साथी इमरान सां संदसि भाउ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कंदे फौती जे आला दर्जात ऐं वासन खे सब्र जी तौफ़ीक़ लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। अवां खे आगाह कई पिया। वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज ऐं सीनियर साफ़ी इमरान ऐं इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थरड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़िन ऐं इलाइक़े वासी वॾे अॻ में शिरकत कई। फोती नौजवान जे वासन सां तासियत जो सिलसिलो जारी आहे। धरती टीवी जे सथ जे साथी इमरान सां संदसि भाउ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कंदे फौती जे आला दर्जात ऐं वासन खे सब्र जी तौफ़ीक़ लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज सीनियर साफ़ी इमरान ऐं इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थरड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो आहे। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़िन ऐं इलाइक़े वासी वॾे अॻ में शिरकत कई। फोती नौजवान जे वासन सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। धरती टीवी जे सथ जे साथी इमरान सां संदसि भाउ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कंदे फौती जे आला दर्जात ऐं वासन खे सब्र जी तौफ़ीक़ लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज ऐं सीनियर साफ़ी इमरान ऐं इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थरड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़ी ऐं इलाइक़े वासिन वॾे अॻ में शिरकत कई। फोती नौजवान जे वासन सां तासियत जो सिलसिलो जारी आहे। धरती टीवी जे सथ जे साथी इमरान सां संदसि भाउ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कंदे फौती जे आला दर्जात ऐं वासन खे सब्र जी तौफ़ीक़ लाइ ख़ुसूसी दुआ कई वई। वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज ऐं सीनियर साफ़ी इमरान ऐं इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थरड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़िन ऐं इलाइक़े वासिन वॾे अॻ में शिरकत कई। धरती टीवी जे सथ जे साथी इमरान सां संदसि भाउ जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कंदे फौती जे आला दर्जात ऐं वासन खे सब्र जी तौफ़ीक़ लाइ ख़ुसूसी दुआ कई। ख़बर अवां सां शेयर कई पिया। वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज ऐं सीनियर साफ़ी इमरान ऐं इफ़रान जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान जी जनाज़ा निमाज़ कोट थरड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मर्द मुकामी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो पियो। आख़िरी रस्मन में सियासी समाजी ऐं मज़हबी शख्सियतन साफ़िन ऐं इलाइक़े वासिन वॾे अॻ में शिरकत कई। फोती नौजवान जे वासन सां तासियत जो सिलसिलो जारी आहे। अब्दुल सत्तार मुगेरी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल सत्तार, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल के अफ़सोसनाक जो काल वाक़ियो विजय शहर के मेन इंडस हाईवे ते पेश आयो उन खां आगाह कंदो वञा त हैदराबाद खां लाड़काणे ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर में
फौत थियल नौजवान असांजे धरती टीवी न्यूज़ जो न्यूज़ इंचार्ज सीनियर सहाफ़ी इमरान पुनियो, सीनियर सहाफ़ी फरहान पुनियो ऐं वॻड़ शहर जे सीनियर सहाफ़ी कादरान पुनियो जो जेको नंढो भाउ उनजे अदनान पुनियो उनजे जनाज़े जी निमाज़ जेका उहा वॻड़ शहर भरिसां ॻोठ थवड़ी हाशिम में अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में लाड़काने डिवीज़न समेत दिल्ली कंबर शहदाद कोट जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी शख़्सियतुनि शिरकत कई आहे ऐं उन सां गॾोगॾु सहाफ़ियुनि जे वॾे अंग में नमाज़ जनाज़ा में शिरकत करे मरहूम मग़फ़ूर अदनान पुनियो लाइ मग़फ़िरत जी दुआ पिणु घुरी ऐं जेके सवें आलिन अखियुनि सां फौत थियल नौजवान अदनान पुनियो खे ॻोठ थवड़ी हाशिम जे मक़ामी क़ब्रिस्तान में मिटी हवाले कयो वियो ऐं संदसि जेको तॾे ते ताज़ियत जो सिलसिलो बि पे जारी आहे। जी मेहरबानी अब्दुल सत्तार मुगेरी आगाह करण से लाए। जी नाज़रीन वाक़िया आगाह कई पिया वगड़ में धरती टीवी जे शिफ्ट इंचार्ज ऐं सीनियर सहाफ़ी इमरान तुनियो ऐं फरहान तुनियो जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान तुनियो जी जनाज़ा निमाज़ कोट थड़ी हाशिम में अदा कई वई आहे। जनाज़ा निमाज़ बाद मड़ मुक़ामी क़ब्रिस्तान में मिट्टी माव हवाले कयो वियो। आख़िरी रस्मनि में सियासी समाजी ऐं मज़हबी शख़्सियतुनि सहाफ़ियुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। नाज़रीन वक्त जूं ख़बरूं वॾी ख़बरनि जी अपडेट से लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।